सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असा सब इंसान है। इंसान जो जन्म हकीकत में असते मालिक जी रहमत है जो ने सके इंसान बनायो। पर इंसान थी कर बणजी रहण वो असांजो धर्म है। वो असांजो कम आहे त असां इंसान थी करे बणजी रहूं। तंहिंजे करे जन्म उनजी रहमत ऐं जीवन असांजो धर्म ऐं करम आहे। तंहिंजे करे सभ खां पहिरीं असांखे मालिक जो शुक्रगुज़ार हुअणु खपे त उन्हीं असांखे इंसान बणायो। पोइ जेकॾहिं उन्हीं असांखे इंसान बणायो त पोइ असांखे उनजी रहमत मिली। पर अगर असां इंसान थी करे रहियासीं त पोइ इहो असांजो भाग हो। छाकाणि जेतिरा असां बहितर थींदासीं चङा थींदासीं। छाकाणि त सभु इंसान जेके बि आहियूं पंहिंजे कर्मनि या अहमाल ते यकीन रखंदा आहियूं त जहिड़ा कर्म कंदासीं तहिड़ो फल मिलंदो। त जेकॾहिं असां उन में इंसान थी रहंदासीं त असांजो भाग हूंदो, असांजो नसीब हूंदो जो असां इंसान बणिजी करे महान थींदासीं। पर जेकॾहिं असांखे उन मालिक रहमत कई, इंसान बनायो ऐं पोइ अगर इंसान थी करे न रहियासीं त पोइ इहा असांजी बदनसीबी हूंदी जो असां इंसान पर हैवान थी करे रहंदासीं। इन्हीं करे असां इंसान ॾिसंदासीं असां जॾहिं बि कोई कारोबार या बिजनेस कंदा आहियूं त सभ खां पहिरीं असां नफ़ो चाहींदा आहियूं। तो जेतिरो थिए असां कमायूं, नफ़ो थिए, नफ़ो थींदो आहे, असां ख़ुशि रहंदा आहियूं। पर जेकॾहिं कॾहिं नफ़ो नाहे बि पवंदो, जेकॾहिं न नफ़ो न घाटियो, अगरि जेके चऊं टेका थिया भई जेको थियो जेको लॻायो सो मिलियो तॾहिं बि ठीकु आहे, असां क़बूल करे वेंदा। पर जेकॾहिं कॾहिं घाटियो या नुक़सान पवंदो आहे त असांखो बर्दाश्त न आहे थींदो। उहो असांखे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। उहो असां भुलिजी न सघंदा। उहो असांखे सदाई परेशान कंदो रहंदो आहे। साॻे नमूने असांखे पंहिंजे जीवन खे सम्झणु खपे। जेकॾहिं इंसान थी करे आयासीं, अगर जन्म इंसान जो थियो ऐं बाद में जीवन इंसानियत जो भरियल रहियो त पोइ जेके कर्म कंदासीं, चङाई कंदासीं, बहितर व्यवहार कंदासीं, चङो पाण खे रखंदासीं तो ओतिरो ओतिरो चङनि कर्मनि जो फल मिलंदो वेंदो। असांजो भाग, नसीब, क़िस्मत खुलंदी वेंदी ऐं असां संसार में बि भाग्यशाली थींदासीं ऐं अॻिते बि इंसान जा महान बणिजी करे, मालिक जा देव बणिजी करे पहुचंदासीं। असांजो नफ़ो हूंदो।